अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली कार। अॼु पाण पढ़ंदा आहियूं रेस्पायरेटरी सिस्टम ऑफ बर्ड्स, पखियुनि में साह खणण वारो सिस्टम या सिरिश्तो। ये तस्वीर हिन में सभु उहे उज़वा या ऑर्गन ॾिसी रहियो जेके पखी साह खणण जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। ॿ नॉस्ट्रिल्स हिते मौजूदु हूंदियूं आहिनि जिन मां हवा अंदरि दाख़िल थींदी आहे। उन खां पोइ साह वारी नली या ट्रेकिया जे शुरू में जीअं ह्यूमन में पाण ॾिठो त उन में लैरिंग्स मौजूदु हूंदो आहे। त हिते बि जेको आहे लैरिंग्स मौजूदु हूंदो आहे, पर लैरिंग्स हिते वॉइस प्रोड्यूसिंग स्ट्रक्चर कोन्हे को। लैरिंग्स में वोकल कार्ड कोन हूंदा आहिनि, न कोई उहो साह जेको आहे आवाज़ प्रोड्यूस कंदो आहे। आवाज़ जे लाइ पखियुनि वटि ॿियो हिकिड़ो ऑर्गन आहे जंहिंजे पाण बारे में डिस्कस था करियूं। हीअ ट्रेकिया साह जी नली अॻियां हली ॿिनि ब्रोंकाई में डिवाइड थींदी आहे। जंहिंमें ॿिनि ब्रोंकाई में डिवाइड थींदी आहे उन महिल हिकिड़ो स्ट्रक्चर मौजूदु आहे जंहिंखे सैरिंग्स थो चइजे। सैरिंग्स जेको आहे उहो पखियुनि में साउंड प्रोड्यूस कंदो आहे। जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा आवाज़ कंदा आहिनि पखी, उहे सैरिंग्स जे करे कंदा आहिनि। उन खां पोइ ॿिनि ब्रोंकाई में डिवाइड थींदी। हीअ ॿ ब्रोंकाई जेको आहे उहो एयर सैक बर्ड जे अंदरि, पखियुनि जे अंदरि जेके लंग्स हूंदा आहिनि, फिफड़ हूंदा आहिनि, उन्हनि खां सवाइ हिकिड़ा स्ट्रक्चर मौजूदु हूंदा आहिनि जेके हिननि जे साह खणण जे सिरिश्ते जो हिसो हूंदा आहिनि, जिन खे एयर सैक चइबो आहे। एयर सैक ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़े जिस्म जे जेके पुठी साइड मंझि जेके पहिरीं भरिबा आहिनि उनखे पोस्टीरियर एयर सैक चइबो आहे। ॿिया जिस्म जे अॻिए हिसे में हूंदा आहिनि उनखे एंटीरियर एयर सैक चइबो आहे। हीअ गॾियल कोन हूंदा आहिनि, हीअ त डायग्राम में ॾेखारियल आहे, हूअं अलॻि अलॻि जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि, पर हूंदा ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा अॻिए हिसे में जंहिंखे एंटीरियर एयर सैक चइबो आहे, जेके ॿिया पुठिएं हिसे में आहिनि जिन खे पोस्टीरियर एयर सैक चइबो आहे। हिननि जो जेको नंबर आहे उहो कुझु पखियुनि में 7 हूंदो आहे ऐं कुझु में 9 हूंदो आहे। डिपेंड करे थो कहिड़ी स्पेशी आहे, पर या त 7 एयर सैक हूंदा या 9 एयर सैक हूंदा। उन खां पोइ हीअ विच में जेको आहे उहो 2 लंग्स मौजूदु हूंदा आहिनि। लंग्स जो अंदरि स्ट्रक्चर कीअं हूंदो आहे उहो पाण ॾिसूं था। लंग्स जेको आहे अंदरि इन में एल्वियोलाई कोन हूंदा आहिनि, जीअं ह्यूमन जे अंदरि हूंदो आहे, ह्यूमन रेस्पायरेटरी सिस्टम में। हिन में हिकिड़ा ॿिया स्ट्रक्चर हूंदा आहिनि जिन खे पैराब्रोंकाई चइबो आहे। पैराब्रोंकाई जेका आहिनि उहे ट्यूब वांगुरु, हिकिड़ी नाली वांगुरु स्ट्रक्चर हूंदा आहिनि जंहिंमें हवा हिकिड़े तरफ़ खां ॿिए तरफ़ ॾांहुं हली वेंदी आहे। इंस्पायरेशन या साह जो खणणु, पखी जेको आहे उहो सॼे जिस्म में हवा जे अचण जे लाइ 2 साह खणंदा आहिनि। 2 साहनि में जेको आहे न हुननि जो सर्किल जेको आहे उहो, या हिकिड़ो जेको चक्कर आहे साह हवा जो, उहो पूरो थींदो आहे सॼे जिस्म जे अंदरि। पहिरें साह जे अंदरि हवा जेका आहे उहा साह वारी नाली या ट्रेकिया जे थ्रू ब्रोंकाई मां थींदी, जेके पोस्टीरियर एयर सैक हूंदा आहिनि उन्हनि खे भरींदी आहे। उन खां पोइ वरी हीअ ॿियो साह खणंदा आहिनि, उहो वरी हिन जॻह ते अची वेंदो आहे ऐं हीअ वारो जेका हवा आहे उहा अॻियां हली वेंदी आहे। हाणे जेको सेकेंड ब्रीथ थींदो आहे ऐं एक्ज़ेलेशन थींदी आहे। पहिरीं तस्वीर में ॾिठोसीं जेको पहिरियों साह खयो उहो हेसि ताईं पोस्टीरियर एयर सैक खे भरियो। जंहिं महिल वरी पखी ॿिए दफ़ा साह खणंदा आहिनि त उहा हवा जेका आहे उहा पोस्टीरियर एयर सैक खे भरींदी ऐं जेका पोस्टीरियर एयर सैक वारी हवा हुई उहा लंग्स मां थींदी, पैराब्रोंकाई मां थींदी, एंटीरियर एयर सैक में दाख़िल थींदी। एंटीरियर एयर सैक मां हीअ जेका आहे उहा वरी ट्रेकिया जे थ्रू ॿाहिरि निकिरी वेंदी। त पखियुनि जो जेको सिस्टम आहे रेस्पायरेटरी सिस्टम, त हीअ जेको आहे 2 साह खणंदा आहिनि तॾहिं जेको आहे उहो हिननि जो जिस्म में मुकमल हवा दाख़िल थींदी आहे। ऐं हिन में जेका आहे उहा वेंटिलेशन जेका हूंदी आहे उहा कंप्लीट वेंटिलेशन हूंदी आहे। जेको रिच ऑक्सीजन रिच जेका हवा हूंदी आहे उहा जेका हिन जे जिस्म मंझि दाख़िल थींदी आहे। जंहिं महिल ॿिए साह खणण दौरान हवा जेका आहे उहा पैराब्रोंकाई खां गुज़रंदी आहे, उन महिल रत सां ई गैसेस एक्सचेंज कंदी आहे। मतिलबु रत में हीअ जेको आहे उहो ऑक्सीजन ॾींदी आहे रत खे, ऐं कार्बन डाइऑक्साइड उन खां वठी उहा वरी एंटीरियर एयर सैक जे थ्रू साह जे थ्रू हीअ जेको आहे उहो जिस्म खां ॿाहिरि कढंदी आहे। जेको हवा जी डायरेक्शन हूंदी आहे उहा हिन तरफ़ हूंदी आहे, हिकिड़ी तरफ़ हूंदी आहे, ऐं जेको रत जी डायरेक्शन हूंदी आहे उहा ॿी तरफ़ हूंदी आहे, ताकी वधि में वधि जेका आहे उहा ऑक्सीजन जेका आहे उहा वठी सघिजे ऐं कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा जिस्म खां मुकमल तौर ते ॿाहिरि कढी सघिजे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।